अस्सलाम वालेकुम नाज़रीन। कुत्तो जो कल्ह खां हिन जाइ ते पियो आहे ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो त हीउ कुत्तो वञे थो ॾींहुं ॾींहुं धप कंदो। किन बि तव्हां महसूसु कंदा हूंदो, हिते किन बि तमामु घणो आहे ऐं हे टाउन जी नाहेली। कल्ह असां पोस्टूं हलायूं आहिनि, अॼु न्यूज़ बि लॻियूं आहिनि अख़बारुनि में, ऐं उन सां गॾु हीअ कुत्तो जेको आहे धप कंदो थो वञे। हीअ पेवर जे लाइ हिते रोड ते बजरी विछायल आहे ऐं हीउ कुत्तो हिते पियो आहे। पेवर त कोन थींदो, पर जॾहिं पेवर थियो, हीउ जेको तव्हां ॾिसो था, हीउ मेन मसरूफ़ चौक आहे सिविल हॉस्पिटल ठारूशाह जो। हे सिविल हॉस्पिटल ठारूशाह तव्हांखे बोर्ड में नज़र ईंदो हूंदो। हे सिविल अस्पताल ठारूशाह जो मसरूफ़ रोड ऐं हे कुत्ता मोल। ऐं हिन कुत्ते खे अॼु माशाल्लाह टियों ॾींहुं आहे ऐं त हिन टाउन वारनि जनाज़ो न पढ़ियो आहे। टाउन वारनि खे घुरिजे त हिन कुत्ते जो जनाज़ो खणनि ऐं पंहिंजो पढ़नि, महिरबानी। अफ़सोस जो हिन वक़्त ताईं को बि इन ते त भंगी को कोन आयो आहे जेको हिनखे खणे। हीउ ॾिसो, हीउ मेन स्टॉप आहे कंडियारे जो ऐं हीअ कुत्तो मोल। वाह साईं वाह, टाउन तुंहिंजा रंग। टाउन चेयरमैन साहब खे घुरिजे त हिन ते थोरो नज़रसानी करे ऐं शहर जी सफ़ाई ॾे ध्यानु ॾिए।